मलीर यूसी गरीबाबाद पारां समाजी तंज़ीम हैंड्स जे सहकार सां आबादी जे आलमी दिहाड़े ते माण्हुनि खे आगाही ॾियण जे हवाले सां वॉक मुनक़िद कई, जंहिंमें मलीर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि, डॉक्टरनि जी टीमुनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जे अमले शिरकत कई। रैली जी अॻवानी मलीर जी यूसी 1 गरीबाबाद जे चेयरमैन अली नवाज़ परिहार, समाजी तंज़ीम हैंड्स मलीर बहराड़िन जे ज़िले एरिया मैनेजर ज़ीशान यासीन, समाजी तंज़ीम ह्यूमन फाउंडेशन जे अॻवान रोज़ीना कादिर, समाजी अॻवान सलीम जी मेमण, ज़ाहिद रहीम, मेंबर मलीर टाउन अयूब मेंदरो, कादिर बख्श लासी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे यूसी चेयरमैन अली नवाज़ परिहार, ज़ीशान हैदर, सलीम जी मेमण साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त वधंदड़ आबादी जे हवाले सां मर्दनि खे किरदारु अदा करणो पवंदो। हुननि चयो त आबादी जे हवाले सां पूरी दुनिया सां गॾु असांजे मुल्क में पिणु कमु शुरू कयो, जिन मां दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि इन्हीअ ते बहितरीन प्लानिंग जे ज़रिए कामयाबी माणी ऐं पंहिंजे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियण में कामयाब विया आहिनि, पर वाहिद असांजो मुल्क आहे जेको इन्हीअ में काफ़ी पोइते रहिजी वियो आहे। असांजी नाकामी जी वजह वधंदड़ आबादी ते कंट्रोल न करणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।